सूबेदार साहब तव्हां इहो सही नथा कयो। चनेसर ख़ान जे चवण ते ग़रीब खे फसायो पिया। चुप कर, वात नाण। हिकु त नशे आवर शयूं थो विकिणी, चनेसर ख़ान ते इल्ज़ाम हणी खेसि बदनाम करण जी कोशिशि थो करी। चनेसर ख़ान शरीफ़ माण्हू। सूबेदार साहब, वाह जो इंसाफ़ आहे तुंहिंजो, वाह वाह। अरे छोरा, आऊं जी तो चुप कर, वरी तो वातो हणी। सूबेदार साहब, तूं मूंखे त बंदि करे सघी थो, पर मुंहिंजी आवाज़ खे बंदि नथो करे सघी। जमादार जी सर। छोरो वातो हणे, अञा तूं ॾिसी पियो। छोरा तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे या साहब सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मां तव्हांखे चवां थो, मूंखे छॾे ॾियो। तव्हांजी इहा अगराई तव्हांजे लाइ नुक़सानदेह साबित थींदी। ए बी तुंहिंजी ख़बर चार थो ला, असीं कहिड़ा कहिड़ा आॾा मुंड सिधा करे छॾिया, तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।